हेलो, काथे आहीं? हाँ यार, इहो कुर्ब त करियो। बाज़ार में हिकिड़ी चादर वठी अच वॾी, जेका माना क़बर जे मथां विझबी आहे बाबा जे लाइ। हिकिड़ी सुठी चादर वठी अच, 1500 2000 वारी। ॿियो 400-500 जा ॻाढ़ा गुल वठी अच, खुलियल अगरबत्तियुनि जी डॿी बि वठी अच, माचिस बि। मां मुक़ाम ते वेठो आहियां, जल्दी अच। गाॾी आहे मूंखे तो कार पंहिंजी, पोइ हुन ते चढ़िया था हलूं। स्कूटर थी न? हल ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी करे जल्दी अच, मां वेठो आहियां कब्रिस्तान। अब्बा 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 वापस अच अब्बा। अब्बा वापस अच बाबा। बाबा उठ न बाबा। बाबा उस्ताद चयो आहे फीस खणी अच, न त अबे खे वठी अच। मां वटि फीस त न आहे। तूं उथ न बाबा, उथ न बाबा। बाबा यतीमनि जो कोई बि कान्हे, न चाचो पैसा थो ॾे, न मामो थो ॾे। मां केॾे वञा? तूं उथ न, उथ बाबा खे, उथ उथ बाबा, उथ हली करे ॾे हुनखे पैसा, हेड मास्तर खे। बाबा तूं त मूंखे छॾे वई, मूंखे स्कूल में हेड मास्तर कढी छॾंदो, मुंहिंजी तालीम हली वेंदी। उथ न अब्बा, पेपर अचनि था मथां, उथ न पेपर। बाबा यतीमनि जो कोई बि कान्हे। बाबा हेड मास्तर के पैसा दे बाबा, उठ ना। मां के जो छॾे बाबा। बाबा सब मतलबीन, सब मतलबीन। हेलो, काथे आहीं? बस यार, न वठ चादर भी न वठ, गुल भी न वठ। बस मूंखे हिते हिकु ख़ूबसूरत गुल मिली वियो आहे, जेको मुंहिंजे वालिद साहब जी क़बर जे लाइ उहो गुल हिकिड़ो काफ़ी आहे। बस तूं इहो न वठ, महिरबानी। मतलबीन बाबा। बस पुट न रो, मूंखे तुंहिंजे ईअं सम्झ बाबा ई मोकिलियो आहे तोखे पैसा ॾियण जे लाइ। बाबा मोकिलियो आहे? तुंहिंजो वालिद साहब मुंहिंजो सुठो दोस्त हुयो। हा पुट, हाणे तुंहिंजो वालिद साहब कंहिं डिघे सफ़र ते वियल आहे। अच्छा, जितां हू कॾहिं बि वापसि नथो अची सघे। बाक़ी मुंहिंजा बचा, मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजे हर महीने जी फीस ऐं तुंहिंजो जेको ख़र्चो आहे उहो तोखे हर महीने मां ॾींदुमि, छो जो मां तुंहिंजे वालिद साहब जो दोस्त आहियां। ही वठ, ही वठ, स्कूल जी फीस बि ॾे ऐं पंहिंजे लाइ कपिड़ा बि वठ। इंशाल्लाह हर महीने मां तोखे पैसा ॾींदुमि। तूं पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾे, तालीम ते ध्यानु ॾे। चाचा हे जेके पैसा आहिनि ये मूंखे पंहिंजे अबे जे हथनि मिलंदा त पोइ न घणी ख़ुशी थिए हा न। पुट, जेका रब जी रज़ा, इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे। इंसान हिन में दुनिया में आयो आहे त हू पंहिंजे मालिक सां मिलंदो बि ज़रूर। तूं परेशान न थी, अल्लाह मदद कंदो। यतीमनि जी मदद अल्लाह से पाण ग़ैबी खज़ाने मां कंदो आहे।
अल्लाह कंदो तूं हिकु ॾींहुं वॾो मास्टर थींदे, डॉक्टर थींदे, ऑफिसर थींदे ऐं पंहिंजे घर जो चुल्हो पाण हलाए सघंदे। हौसलो रख पुट, पढ़ाई ते ध्यानु ॾे। तुंहिंजे घर जो जेको ख़र्चो आहे इंशाल्लाह उहो बि मां कोशिशि कंदुमि हर महीने मां तोखे ॾियां। महिरबानी चाचा, परेशान न थी। महिरबानी। इन सॼी दुनिया में ॿियो कोई बि न आहे जेको मुंहिंजी मदद करे। अल्लाह आहे, अल्लाह खां सिवा कोई कंहिंजी मदद न आहे कंदो। जेतिरो थी सघे पंहिंजे रब खां घुर, अल्लाह ई तुंहिंजी मदद करे सघे थो। कंहिं इंसान जे अॻियां झुकजांइ न। कॾहिं बि ज़रूरत पवई त अल्लाह खां 2 नफ़ल निमाज़ पढ़ी करे दुआ घुरंदो कर। हर मसइले जो हल निमाज़ में आहे, क़ुरान में आहे। अल्लाह ते यकीन कर, अल्लाह तुंहिंजी ज़िंदगी खे संवारे छॾींदो। टेंशन न कर पुट, टेंशन न कर, ठीकु आहे न पुट। ऐं कब्रिस्तान ते अची कब्रुनि ते रोइबो न आहे पुट। बसि इहा दुआ घुरण ईंदो कर त अल्लाह सही तुंहिंजे वाले साहब जी क़बर खे जन्नतनि जे बाग मां हिकिड़ो बाग ठाहे। उथ पुट, उथ अब्बा। उथ पुट। जी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। ही जेको वीडियो हुयो, यकीन कयो इहा हक़ीक़त आहे त अहिड़नि फज़ूल रस्मनि खां बहितर आहे त कंहिं ज़रूरतमंद जी मदद कजे। मां कंहिंखे रोकिया कोन थो त कंहिं दरगाहनि ते या मुक़ामनि ते वञी चादरूं न चाढ़ियो, गुल न हारियो, पर इहे 500, 600, 1000 जा गुल क़बरुनि ते सुकी वेंदा आहिनि। या वरी उतो जा जेके फ़क़ीर हूंदा आहिनि उहे चादरां ऐं गुल खपाई ईंदा आहिनि बाज़ार में। पर इहो 500, 1000 कंहिं ज़रूरतमंद खे ॾियो। अहिड़ा हज़ारे ज़रूरतमंद असांजे तव्हांजे शहरनि में रहनि था, उन्हनि जी मदद कयो। छो जो इंसान जीअरो आहे, तकलीफ़ में आहे ऐं ॿिए इंसान जो फ़र्ज़ु आहे त उन खां जेको साहिबे हैसियत थी सघे उनजी हेल्प करे, मदद करे। बाक़ी सभु शइ खे हलाइण वारो मुंहिंजो परवरदिगार मालिक आहे। असां इंसान कंहिंखे कुझु खाराए नथा सघूं, कंहिंखे कुझु ॾेई नथा सघूं। हर शइ जो मालिक मुंहिंजो रब आहे। पर कंहिं जे मथां शफ़क़त जो हथु रखणु, कंहिं यतीम सां प्यारु करणु, कंहिं ग़रीब जी मदद करणु, इहो हिकिड़ो वॾो अफ़ज़ल नेकी आहे। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे, ॾिसंदड़नि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त पंहिंजे पाड़े जे यतीमनि जी, ग़रीबनि जी मदद कंदा रहो। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। वॾी महिरबानी।